54 संतनि जो दर्शन असांजे सत्संग हाल में लॻल आहे। जय सखी बाबा। अॼु मुंहिंजो ख़्यालु हुयो आरती साहिब ते जेका असां कईसीं, या 1984 मई में बाबा निमरा साहिब जे मेले ते बाबा गोपाल दास जॻियो, मां इहा आरती लिखी जेका मां ॻायो था। मूंखे शुरूआती आरती हलंदी आहे, मां वासुदाराम प्यारा ॿियो दर्शन तव्हां हिकु बार। हीअ आरती वांगुरु आरती जो हर अखर खे हितां सां जुड़ियल नमस्कार करिणो आहे। जय बाबा सुदाराम। आरती करियूं था गॾिजी न मिली कहिड़ा कहिड़ा संगत त आम संगत सां गॾिजी करे साईं तुंहिंजी आरती कयूं था। ठीकु, तूं धरती ते जे आहीं किथे आहीं? जतोइन में जनम वरितो। जतन खे नमस्कार थींदो। श्री राम। जाथे भगत पुरुष गुरु ग्रंथ साहिब में या ज्ञानी पुरुष बस ॿ कर्म उपासना ज्ञान भक्ति ज्ञानी जो जनम थिए थो, उहा माता धन, उहो पिता धन, उहो कुटुंब धन, उहो कुल धन, उहो नगर धन, उहो देश धन। श्री राम श्री राम श्री राम। अचण सां जीव खे गति गुरू मां मिलजे। गति मन रस्तो, जेको ज्ञान हुजे मन खे उन ते हलाइणो आहे। कयो रड़की गुरू आस्थान, ईअं न इन जहिड़ो ॿियो आस्थान। हा, विश्व विख्यात साईं सतराम दास साहिब, साईं कंवरराम साहिब, रड़की वारनि की जय, ॾेवरियुनि वारनि की जय। 18 ॾेवरियूं परम संतनि जूं। राम सतगुरु सतराम दास मेहर कई, उते कई कृपा कंवरराम वेठा न ज़ाहिरान कृपा। जेको बि शेवक जो वर्तबो थिए थो या गुरू जी कृपा आहे न। गुरुनि जो त पंहिंजी जाइ ते आहे, पर जेकॾहिं शेवक जो थी वियो, हाणे ॾिसो कोई कंहिं वटि नौकर आहे, पर उहो वीचारो पंहिंजे नौकरी मां घर गुज़रान में हलाईंदे 5 पैसा बचाईंदो आहियो। खाइण में त खूह खोटी पवंदा आहिनि, फुड़ी तलाउ थींदा, माण्हू बचाईंदो त बचबा न। 5 पैसा के जमा थी विया, चाहे छोकिरो दुकानु खणी वॾो न, त बि सेठ खां अॻियां वठी करे दोखो न ॾे। साईं तव्हांजी दुआ सां मूंखे 5 रुपया थियनि, हाणे मुंहिंजी पंहिंजी इच्छा जे करे पंहिंजो धंधो रोकायां। सेठ साहिबु, हा पुटु हे थोरो कमु आहे, पूरो करे पोइ तूं वञ। ईअं बि थींदो आहे न, झटके में कीअं थींदो? हा, ख़ुशी सां उहो धंधो कनि, अगरि थोरे में घणो न थींदो। राम त हिकु नौकर आहे, 50 नौकरनि, 100 नौकरनि। नौकर लाइ सेठ आहे न, नौकर लाइ सेठ आहे न। हुन वटि 10 नौकर, 5 नौकर, पर सेठ आहे न। मां हिते हाणे गुरू ऐं शिष्यनि जा फोटो गॾु रखिया आहिनि, मन में इहो भरम उथंदो त शिष्य गुरू सां गॾु कीअं वेठो आहे? जवाबु नथो अचे। कोई तर्क आहे? कुझु ॿुधी खोलियो, जवाबु ॾियो। सभिनी जो आवाज़ु अचे न, कंहिंजे मन में तर्क उथे थो? राम
मां जो सतगुरू नालो त पंहिंजी जाइ ते आहे, कंवरराम जो पंहिंजी जाइ ते आहे, पर बाबे जो ई नालो थी वियो, बाबा हरदासाम साहिब जो थी वियो। कई कृपा कंवरराम। जॾहिं बाबा हरदासाम जलगांव आया, ख़बर अथव, राम प्रसाद ऐं गुरदास मास्तर उबाड़े जा ॿई अहमदनगर खां, साईं जन जो परिवार अहमदनगर रहंदो हो, उतां चइनि शर्तनि सां आया, साईं कंवरराम जो नाले कालूड़ी थींदी। हाणे माण्हू सभु पार्टीशन में त कोन अची विया, पोइ ईंदा विया ईंदा विया ईंदा विया ईंदा विया ईंदा विया, अञा माण्हू सम्झिला कोन हा, धंधा घर ज़मीना छॾे करे वीचारा जीअं जी करे 58 ताईं एॾा अञा फिर बि, ऐं जिथे मां रहंदुमि उन्हनि जो नालो अमर शहीद नाले सां थींदो। तंहिंखां पोइ संत कंवरराम जी वरसी कंदो, 4 शयूं क़बूल तव्हांखे हुजनि त मां हलां। अड़े हा 58 साईं पेशूराम सां गॾु आया न। श्री राम, वाह। सतगुरू जी कृपा वठी करे पंजाकल में साईं कंवरराम साहिबु आया, हाणे ॻोठ छॾे करे शहर में आस्थान वसायो। कॾहिं 39 में असां ॾाॾी जी परचाणी करण आया जथो आहिनि, पोइ उतां राति रहिया, सुभाणे जो साईं जन खे स्टेशन ते छॾणु आया त इहा ज़मीन वरितल ई जिथे दरबार साहिबु आहे, साईं चरण घुमायो त ईअं आज्ञा कयो, बसि नाम जपियो, आए वेझी वेठा शेवा कयो। उहा शुरूआति थी साईं कंवरराम जी सतगुरुनि जी कृपा सां, पंजाकल में सतगुरू हुकुम सां, हा सतगुरू हुकुम सां भॼन, सतगुरुनि जी कृपा सां आस्थान वसायो। सारी संगत खे नाम जपाए कयो सभु जा खञा। श्री राम, वाह वाह। इहो ई कमु रहियो न, नाम जपाइणु, सत्संग कराइणु, वॾे में वॾो कमु इहो आहे न, साईं सां जोड़णु। श्री राम, श्री राम। भगत सभु माया ई माया, संतनि जे संग में जी थोरो अंतर्वृत्ति धारे थो। चौथी तुक इहा जेका कल्ह मोहनलाल पढ़ी, जेका हाणे असां हिते 6 नंबर में आणींदा आहियूं, उहो मां शुरूआति में 4 नंबर में जेका कल्ह खलारती में मोहनलाल पढ़ी। हा, जंहिं दर ते शेवा कयड़ी उतां जे लाइ तन ते थिया महिरबान। जेके नाला पंजाकल सेठनि जा ॿुधो था, इहे सभु हौजियूं कढंदा, पाणी कढंदा, नालियूं सफ़ा कंदा। जंहिं नालो तव्हां सेठनि जो ॿुधो हुजे पार्टीशन खां पोइ। श्री राम। जंहिं दर ते शेवा कई तंहिं ते थियो महिरबान। आस वंदा जेके अचनि सवाली तन जा कयो कल्याण। श्री राम, श्री राम। कुर्ब करे था अची प्रेमी, हुते 73 में जोड़ साहिबु शुरू थी, हिते 77 में शुरू थी। होली जॾहिं बाबा हरदासाम कराई, उते भाई चेतनाम कराई। श्री राम। 12 साईं चंदीराम साहिबु कयो, सर ते साईं गोविंदराम साहिबु हुया, वरी पहिरीं वर्सी ते साईं पेशूराम साहिबु हुया हुते, ॿी वर्सी ते साईं जगतराम साहिबु हुया, टीं वर्सी ते गुरू होइणालाल हुया, कुल गुरू। थींदो हुयो संत पाण कीअं पियो भेजे ॾे, वाह वाह। संत जी कमाई कीअं प्रगट थींदी थी वञे। कुर्ब करे था अची प्रेमी, चोॾस मल्हाइण मान। हा, शिव शांति जो दर्शन पाए पुठिन अंदर में आ। श्री राम। 12 महीने मेलो लॻे थो, मेलो लॻे आलीशान, भंडारो त हू हले थो, भॼन बि थिए थो। ॿार ॿुढाए जवान ईअं कंहिंमें तुक आई आहे। हा, हाणे लखनऊ में आश्रम बणियो। हा, वञो कीअं तुंहिंजी महिर हुकुम सां रहां। शहर ते ॿिया बि हुया, प्रेमी कंहिं ॿियनि शहरनि में बि हुया जंहिंखे सेरो मिलणो हो। श्री राम,
हाणे राम मंदिर वञो त वेह थो, काशी वञो त वेह। वाह वाह, सभिनी जो केंद्र लखनऊ थी वियो। इहा सतगुरुनि जी महिमा आहे, सभु सतगुरुनि जी महिमा। ॿार बुढ़ा ऐं जवान, जीअं स्त्री तीअं पुरुष, 12 महीने वर्सी लॻे थी। श्री राम ॿुधायां, मास्टर गुरदास जेको बाबा हरदास स्वामी खे वठी आया, बाबा केलाराम सां गॾु आया 79 में जॾहिं उद्घाटन थियो। लखन जेको महाराज हुन जे पीउ शिवनदास इन हवन यज्ञ कयो, रंधिणे जाॻियो हितां जिते ॾियारी पूॼंदा आहियूं, इन जाइ ते ई हवन यज्ञ थियो। ऐं वर्सी होॾे पारसा रखियो, वर्सी शुरूआत थी। मूंखे बि चए साईं इहे उन ते ई अखर गुरदास जा, हीअं साईं जन खे वठी आयासीं, हीअं 4 साल। हाणे कॉलोनी त पंहिंजे जाइ ते थी, भई नालो पइजी वियो, आस्थान ते नालो पइजी वियो। हाणे वर्सी थिए एॾी स्थिति अञा न हुई त असांखे केतिरा प्रांत घुमणा पिया उगाड़ी जे लाइ, उन जा अखर जेको तव्हां असां उद्घाटन जे वक़्तु तव्हांखे ॾिसूं था। असां जन हेॾा प्रेमी हुया न, शेवक हुया न, एॾी सुञाण जेके असां पहिरियों भेरो हिते ॾिसूं था। इहो असां वटि 7 साल खां पोइ ॿेरो अहिड़ो जो नज़ारो थियो जेको तव्हां वटि पहिरियों ॾिसूं था। हाणे 1964 में उनजी इहे बयानु ॾिना। ऐं चइजे खणी त मुंहिंजी भावना खां ॾहुणो मेलो थी वियो। साईं पेशूराम साहिबु, साईं कंवरराम, साईं जगतराम साहिबु, अॼु काथो अचनि इहे संत, भाई चेतनराम साहिबु, अञा संत स्टेज भरी पई आहे। कुर्बान वञा, कुर्बान वञा। वरी साईं कंवरराम साहिब जो मेलो थियो आहे। 28 संत सुबुह जो पहुची विया आहिनि, सभई हिकु राति जो अॻ में, के सुबुह जो पहुची विया। अरे 11 सिंध जा, 18 हितां जा। वाह साईं कंवरराम वाह। ओहो, भंडारो त ख़ूब हले थो, भॼन बि थिए थो। छो 1 कलाक दरवाज़ो खुलियो पिया न, जंहिंमहिल जेको चए आराम करे भोजन खाए। श्री राम घर जे त दाइरे में बसि उते ई घुमंदो न, जेतिरो आज़ादु हुजे। हे त जिते वञेसि वेहे, उते सुम्हे। दासन दास, इहो पंहिंजो पुराणो नंढड़े खां तखल सां। दासन दास तो गर्द करे थो, दया कजो दयावान, तुंहिंजे चरणनि में शीस रहे, बख़्शो आत्म जो ध्यानु। ठीकु, तुंहिंजे चरणनि में शीस रहे, बख़्शो आत्म जो। धन धन सखी बाबा। वरी कॾहिं धोनी साहिब जो जेका 61 में वाखो परमात्मा ठाराई, ऐं तंहिंखां पोइ अम्मा जो आस्थान ठहियो, वरी उहा आरती वाखो परमात्मा यादि कजो। पोइ जो व्याख्या तव्हांखे ॿुधाए वेंदासीं त हर इताद सां जुड़ियल आहे। अम्मा जी आरती त वॾे इताद सां जुड़ियल आहे। जय सखी बाबा। हिकिड़ो भॼन चइजे, पोइ नेम कयूं। सतगुरु नेमो सचो, तोसां प्रेम पको, शल रहिजी, शल रहिजी अचे, ओ शल रहिजी अचे, शल रहिजी। सतगुरु नेमो सचो, ॾाजे जा पैसा ठाहिणा। शल रहिजी अचे, शल रहिजी। सतगुरु नेमो सचो, तोसां प्रेम पको, शल रहिजी अचे, ओ शल रहिजी। अमृत वेले उथी तोड़े अचां, ओ उथी तोड़े अचां। साजर साजर सुनंदो ई कोन,
संत थोरी आहे जंहिं महिल सुम्हियो 2 कलाक संत हिक ई महिल गाड़ी निंड थोरी वठंदा आहिनि जागता पिया सुता पिया जॾहिं पुराणे संतनि सां असांजे टोड़ी डिवीज़न जे जेको झेरी रखंदो साईं हरिहर अबा फलाणो आहे हिन हर हिक जो वातो ईअं निकिरंदो संत सदाईं जागंदो हाणे उल्टो थो थिए संत हलिया पिया आहिनि पोइ संत अरे तूं हरिहर कर अचे न भाई संत निंड में आहिनि छा न सम्झियो अॻिना कोई बि अहिड़ी भुल न करे जेको हलियो अचे अंदरि मुंहं सां अचे हरिहर करे मुंहं साम्हूं सम्झ में आयो हा तॾहिं उथंदो जॾहिं माण्हू चवंदो बाबा जल्दी सुम्हो वञे उहो असां गॾु ॾिसंदा आहिनि तव्हां हेॾे सां भेट न कयो न असां जीवन सॼो गुज़रियल आहे ईअं तव्हांखे चइजो त आरामु कंदो तॾहिं अमृत वेलो थी सघंदो न अमृत वेले अशोक वारा 5 बजे पहुची था वञनि 9 ॾहें बजे सुम्ही था पइनि न रोटी खाई जेके बि योगा वारा आहिनि 5:45 बजे रुकंदा था अचनि 2 कलाक योग करिणो आहे त राति खां वठी योग जो चिंतन हले थो न घटि रोटी खाइणी आहे आरामु करिणो आहे जल्दी पहुचणो आहे हीअं 8 कलाक ॼण योगा जे बंदगी में हलिया विया न की चिंतन योग जो रहियो न जेसि ताईं अंदरि भॼन करे 9 बजे ताईं वांदा थींदा तेसिताईं सॼो योग जो चिंतन रहियो न 9 खां 9 ताईं न सम्झ में आयो जहिड़ो चिंतन रहंदो बसि अमृत वेले उथी तोड़े अचां उथी तोड़े अचां अमृत वेले उथी तोड़े सची सिक रखी तुंहिंजो नाम जपियां आहे नाम जपियां सची सिक जपियां नाम जपियां मोहन खे सची सिक रखी नाम जपियां नाम जपियां मोह कीअं न मोया मोह कीअं न मोया जिंद जान मोया सल दिए ते चल रे दिए ते ओ दिल मोटा बोलो चल रे दिए ते चल रे दिए ते ओ चल रे दिए ते रे दिए ते सतगुरु ने मोह सचो तो सा प्रेम पको चल रे दिए ते चल रे दिए ते चल रे दिए ते सेवा सां शौक़ अची करे दर्शन करे नाम जपे ध्यानु करे वरी शेवा में लॻो सेवा सां शौक़ लॻो ई रहे ओ प्यारो यादि अची वियो जगूमल नालो हुउसि हिते चांडूमल रेलूमल रहंदा आहिनि हाणे जो परिवार आहे श्री राम आलवाणियुनि जो इन्हनि जो माइटु हो पुट जो औलाद न हुअसि दचा रहंदो हो हुते साईं जन में असां नंढा आहियूं सुबुह जो पुट जाते नारायण रहंदो वापारी जगूमल इन जाइ में रहंदो हो श्री राम खानपुर जो मारी जो आलवाणियुनि जो त सुबुह जो उथी अचे अंगर पघारे हुके जे लाइ छोकिरो राति जो हुको आहे उनजी गोटी वोटी ॿाहिरि कढी अचे चङो ॿी गोटी उन में भरे जेसिताईं अंगर भॼड़िजी वञनि न सम्झे एतिरे टाइम में तेसिताईं वरी हुको ठाहींदो श्री राम अंगर रखण जो बि तरीक़ो थींदो आहे भई जीअं तंबाकू जी गोटी ते अंगर पए तॾहिं तो भूख न त बुड़क सही न ईंदी मतल हिकु अणमतल ईअं जंहिंखे चइबो आहे चङो मट भरींदो ॿुहारी पाईंदो सॼी शेवा पूरी करे साईं बाबा पंहिंजो किरा कर लाहे जप साहिब जो पाठ करे नेम सॼो जप साहिब पाठ करे एकांतवास में आशा दियार ते वेहंदा आशा ते वेहनि हे मोकिले हे मूंखे पाण बयानु पियो ॾिए हिते हिते त मां मोकिलाए फेरी कंदो कपिड़नि जी ॿाहिरि जंग में ॻोठनि में वञी करे उहो विकिणंदो मां मोकिलाईंदुमि
हिकिड़े ॾींहुं साईं जन चई विधो पुट वेह त मां चयोमांसि साईं देरि थी वेंदी आहे बसि मथो न भरायो मां हलियो हुयुमि साईं मां हिकिड़े ॻोठ छड़ो घुमंदो हुउमि उन ॿ टे ॻोठ घुमिया बिना पोती बि न हली ईअं जो ईअं पने मोटी आयुमि सुभाणे जो उहा ई शेवा या हुन मोकिलाईंदो हुयो मोकिला ॾे वेही आशार ते जॾहिं आशार पूरी थी त ॿिया जेके विया भॼनारा विया हे वेठो आहे भाई जेको वेठो आहे अबा जंहिं महिल तव्हां आॻियां ॾियो हला श्री राम अरे संत जेकी बि कनि था अॻ में न चयूं जंहिं महिल चयूं त भले वेह न शेवा सां शौक़ु लॻो ई रहे हो लॻो ई रहे शेवा सां शौक़ु लॻो ई रहे हो लॻो ई रहे ॾिसी दौर दुनिया जो न तंहिं में फसे हाणे तंहिं में फसे घुरिजे नथो दौर दुनिया जो न तंहिं में फसे हाणे तंहिं में फसे दौर दुनिया जो न तंहिं में फसे मोह की न मोरा मोह की न मोरा मोह की न मोरा मोह की न मोरा जिंद जाने घोड़ा शल मोह की न मोरा जिंद जाने घोड़ा चल रे दिए चल रे दिए सतगुरु ने मोह सचो चल रे दिए चल रे दिए चल रे दिए गीता संगत तुंहिंजी गोली अथी ओ तुंहिंजी गोली अथी गीता संगत तुंहिंजी गोली अथे भाई चतुरूराम शिकारपुर जा 6 पुट उन्ही खे 2 पुटनि सां मुंहिंजो प्रेम प्यारु रहियो प्रोफेसर जेठानंद बुड़ीराम सरीदास ॿियो मनोहर लाल हाणे हिते विया लखनऊ बि हुते 50 किलो आख़िरी ॾींहुं मां सां मिलण आया कराची खां श्री राम चए पियो कराची में 5000 अस्पताल चयो मां अस्पताल ॾियां ॻाल्हि ख़ैर मतिलबु उहो ऐं मुखी खानचंद बलूचिस्तान कोटिया खुआया 52 में ॿई भाईवार थिया ऐं पिछाड़ी जेसि ताईं खानचंद हुयो तेसिताईं ॿियो मुखी शिकारपुर न कयो हाणे गुज़ारियो 93 में श्री राम उन गीता संगत ठाही भजनावली सुठी 2.5 कलाक अरदास ॿेड़ी 100 कलाक राम नाम जी धुनी साईं कंवरराम जी वरसी मल्हाइनि प्रेम सां श्री राम उनजे भॼन लाइ उनजो असां भोपाल रहंदासीं पेरूमल जे घर जॾहिं हेठि लाही हुई उते उनजो आस्थानु हो सीता संगत तुंहिंजी गोली अथी ओ तुंहिंजी गोली तुंहिंजी गोली अथी हो तुंहिंजी गोली अथी इहा सुलका तुंहिंजी बोली अथी हाय बोली अथी बोली अथी बोली अथी ओ देखावार गुरु देखावार गुरु देखावार गुरु बेड़ा तार गुरु देखावार गुरु बेड़ा तार गुरु अटे चल रे जी अटे ओ चल रे जी अटे रहंदी अटे सतगुरु मोह सचो तो प्रेम को चल रहंदी अटे चल रहंदी अटे हो